तव्हां ॾिसंदव त बेक़दुरु इंसानु कॾहिं बि सुकून सां न हूंदो आहे, उहो परेशान हूंदो। बेक़दुरु इंसानु हमेशह लुड़कंदो रहंदो, हू तव्हां सां हसद कंदो रहंदो। ईअं जे कॿरियुनि जो आवाज़ु अचे थो न, ईअं ई उहो जेको बेक़दुरु इंसानु हूंदो आहे हमेशह महफ़िल में कंहिं न कंहिं बहाने सां तव्हांखे घटि कंदो रहंदो आहे, तव्हांखे वैल्यू न ॾींदो आहे। जेको बेक़दुरु इंसानु हूंदो आहे, जॾहिं बि तव्हांखे तकलीफ़ ईंदी त हू तव्हांजे साम्हूं त रोअण जो नाटक कंदो, पर तव्हांजे पर पुठि ख़ुशियूं मल्हाईंदो, जशन कंदो, ताड़ियूं वॼाईंदो। हू उन ई मुसीबत खे बाहि वांगुरु वधाइण जी कोशिशि कंदो, पर उनखे घटि करण जी कोशिशि न कंदो। उहो ई जेको आहे सो बेक़दुरु हूंदो आहे। बेक़दुरु इंसानु कॾहिं बि न चाहींदो त तव्हां कंहिं बि सुकून वारी हालत में हुजो या तव्हां ज़िंदगी सुकून सां गुज़ारियो। उहो हर लम्हे खे काउंट कंदो रहंदो ऐं उहो तव्हांखे ॿुधाईंदो रहंदो त तव्हां कीअं आहियो ऐं छा आहे। जेकॾहिं तव्हां हुन सां सुठाई जी ॻाल्हि कंदव त हू कंहिं बि बहाने सां तव्हांखे उहो अमल करणु न ॾींदो, पर हू चाहींदो त जीअं हू बि वैल्यूलेस आहे, हुनजो बि कंहिं बि क़िस्म जो वैल्यू न आहे, तव्हांखे बि या उन ई वांगुरु पाण वांगुरु बणाए छॾे ऐं तव्हांजो बि वैल्यू घटि करे। हू बहाना ॻोल्हींदो आहे। तव्हां जेकॾहिं बेक़दुरु इंसान खे मदद कंदा रहंदव ऐं जॾहिं तव्हांखे हुनजी मदद जी ज़रूरत पवंदी त हू बहानो ॻोल्हींदो। बहाना ॻोल्हण जो उस्तादु हूंदो आहे जेको बेक़दुरु इंसानु हूंदो आहे, उहो बहाना ॻोल्हींदो। बसि तव्हां हुन सां का बि ॻाल्हि कयो, तव्हां सां बहानो करे तव्हांखे गुसाए वेंदो। तव्हां हुनखे काॾहें गॾिजी हलण लाइ चवंदो, हू बहानो करे ऐं उहो उतां हलियो वेंदो। हू हमेशह बहाना कंदो रहंदो आहे ऐं बहाना तलाश कंदो रहंदो आहे। हर उहो माण्हू जेको ॿिए खे वैल्यू न आहे ॾींदो, उहो बहाना कंदो आहे। हर उहो माण्हू जेको कंहिंजो क़दुरु न आहे कंदो, उहो बहाना ॻोल्हींदो आहे। हर उहो माण्हू जेको कंहिंखे डिग्रेड कंदो आहे, उहो बहाना ॻोल्हींदो आहे। हर उहो माण्हू जेको कंहिंखे कामयाबु ॾिसणु न चाहींदो आहे, उहो बहाना ॻोल्हींदो आहे। हू बहाननि जा उस्ताद हूंदा आहिनि। के माण्हू त अहिड़ा बहाना ॻोल्हींदा आहिनि जो तव्हां छा बि कयो, पर तव्हां हुननि जे बहाननि खे कॾहिं बि पकिड़े नथा सघो। उहे बहाननि जा उस्ताद हूंदा आहिनि।